भूरल तो वरी काल हुन जुड़ियल निभागे सां झेड़ो पे कयो। सुरई आऊं तो उनखे ख़त्म करे छॾिया पर विच मंझि काको पटेल अची वियो। अने वॾे जो चवण आऊं मटाए की न सघियुसि। भूरा हाणे छॾे ॾे हिननि फॾनि खे। सुरई जुड़े खे ॾिसां थो त मुंहिंजूं अखियूं रत सां भरजी थियूं अचनि। भूरल तूं हाणे कावड़ खे थधो कर, कीअं बि थियो पर आऊं त तोखे मिली वियसि न। पर मूं त उन निभागे खे सॼण ते सम्झो पर हू मुंहिंजो दुश्मन निकितो। हाणे हिन दुश्मनी वारियुनि ॻाल्हियुनि खे धूड़ विझ, वरी बि को मसलो थियो त पाण धार थी सघूं था। हिन सुरई न हाणे असां कॾहिं बि धार की न थींदासीं। हाणे असांखे सुख ऐं सलामती लाइ दुआऊं घुरण खपनि ऐं अल्लाह खां दुआ घुरूं त ही ॾुकार ख़त्म थिए ऐं सुकार मोटी अचे। हू त रब जे अख्तियार में आहे। अहिड़ियूं उमेदूं दिलि में सांडे दुआऊं त घुरी सघूं था न। ए आओ सुरई रब रहम कंदो, अल्लाह जी रहमत ज़रूर वसंदी। ए काबू रबू रमज़ान अवी सब कचहरनि में पूरा हो। ए नबूअ जी शादी जी मथों पहुती आ अवी वेठा कचहरी पिया कयो। ए राणा खान ए तो उल्को मकर काज जो घणो तणो कम असां करे छॾियो आहे। यार काबू ॻाल्हि आहे सिधी, आऊं तव्हांजे कम मों मुतमइन नाहियां इन सिर थो वञे नबूअ जो तव्हां वेठा कचहरी कयो। ए कोह राणा खान ऐसा ते एतबार कीन्हे की। ओ रब्बू यार ॻाल्हि ॿुध, मुंहिंजे चवण जो हरगिज़ मतलब इहो न आहे जेको तूं पियो सम्झी। आउं रुगो इहो पियो चवां, अवां सभई दोस्त तमाम वॾी दावत जो ऐलान करे वेठा हो या न करे वेठा हो। हेॾी लॿाड़ हई अथव। ए हाओ राणा खान हाओ। हाणे ॾिसो सभु कार्डनि जो बंदोबस्त बि तव्हां कयो, सॾ बि तव्हां ॾेई आया आहियो। हाणे काज सॾिजे पियो त भई राणो खान उन काज जो सरवाण आहे या न आहे। जे उते का घटिताई थी वई मानी टिकी में मुंहिंजी त वॾी गिला थी वेंदी। ऐं ॻाल्हि ॿुधो, मूंखों इहो बर्दाश्त हरगिज़ न थींदो। जेकॾहिं पैसा कोन थो त मूंखों वठी वञो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।